मलीर मां ख़बर ॾींदा हलो त मलीर में निंगरी खे ज़्यादती बाद क़त्ल करण वारे केस में मुख्य जवाबदार गिरफ़्तार थी वियो। मलीर में निंगरी खे ज़्यादती बाद क़त्ल करण वारे केस में मुख्य जवाबदार गिरफ़्तार थी वियो। जवाबदार ॿारड़ी जो पाड़ेसरी आहे। एसएसपी मलीर हसन सरदार न्याज़ी पुलिस जवाबदार इंतजार खे गिरफ़्तार करे वरितो आहे। मरकज़ी जवाबदार जी मदद कंदड़ अला रखा नाले जवाबदार खे बि गिरफ़्तार कयो वियो आहे। अस्सलाम वालेकुम जी, मां तव्हांजी पंहिंजी शैला गोले मां तव्हांखे ॿुधाईंदी हलां त सूमरो वॉलपेपर शॉप हैदराबाद कासमाबाद मेन में दुकान खुली वई आहे ऐं राब्ते जे लाइ रांझण अली सूमरो। जीअं तव्हां पंहिंजे घर में वॉलपेपर्स वग़ैरह लॻारायो था या डेकोरेशन जो खोड़ सारो कमु करारायो था त यकीनन नंबर ते तव्हां राब्तो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।